नाज़रीन वाक़िया आगे कंदासीं। सिंधु दरिया में सखर ऐं गुडू बैराज वटि वॾे दर्जे जी ॿोॾि बरक़रार आहे। गुडू वटि पाणी जो वेकिरो 5,31,408 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज ते पाणी जो वेकिरो 5,29,817 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। कोटड़ी बैराज वटि पाणी जो वेकिरो 4,08,736 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंधु दरिया में सखर ऐं गुडू बैराज वटि वॾे दर्जे जी ॿोॾि बरक़रार आहे। गुडू वटि पाणी जो वेकिरो 5,31,408 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज ते पाणी जो वेकिरो 5,29,817 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। कोटड़ी बैराज वटि पाणी जो वेकिरो 4,08,736 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंधु दरिया में सखर ऐं गुडू बैराज वटि वॾे दर्जे जी ॿोॾि बरक़रार आहे। गुडू वटि पाणी जो वेकिरो 5,31,408 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज ते पाणी जो वेकिरो 5,29,817 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। सखर मन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं सलीम सहतो खां। जी सलीम, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंधु दरिया में पानी के वहकरन में वात जारी है। गुडू सखर खां पोइ गुडू बैराज से हिन वक़्तु वॾे दर्जे जी ॿोॾि आहे। जॾहिं कोटड़ी बैराज से जेको आहे सा विचोले दर्जे जो ॿोॾि बरक़रार आहे। जेके आपाशी खाते पारां अंग अखर जारी किया आहिनि उन्हनि जे मुताबिक़ गुडू बैराज से जेका पाणी जी सतह सा 5,40,493 क्यूसेक ताईं जेके वहकर आहिनि गुडू बैराज से पहुची चुका आहिनि। सखर बैराज से भी वॾी ॿोॾि बरक़रार आहे। सखर बैराज से पाणी जेका आमद आहे सा 5,29,817 क्यूसेक रिकॉर्ड कई वई आहे। अहिड़ी तरह कोटड़ी बैराज से जेको पाणी जा वहकर आहिनि से 4,37,947 क्यूसेक ते पहुची चुका आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदोमांव त तोसा खां जेको 6 लख क्यूसेक जो सैलाबी रेलो जेको आहे सो गुडू बैराज ते अॼु राति पहुचंदो। उनखां पोइ जेके वहकर आहिनि गुडू बैराज ते 6 लख क्यूसेक खां क्रॉस थियण जो आपाशी खाते पर इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। पाणी में मुसलसल वाध ऐं गुडू सखर कोटड़ी बैराज ते गुज़िरियल 20 ॾींहंनि खां ॿोॾि वारी सूरत हाल जे करे जेके कचे वारा इलाइक़ा आहिनि मुकमल तौर ते पाणी हेठि अची चुका आहिनि। गुडू बैराज जी डाउन स्ट्रीम हुजे या सखर बैराज जी डाउन स्ट्रीम, उहे इलाइक़ा जेके मुकमल तौर ते कचे जा इलाइक़ा पाणी हेठि अची चुका आहिनि। ॻोठनि जा जेके राब्ता आहिनि से मुनक़ता थी चुका आहिनि। माण्हू कचे जा जेके आहिनि से पंहिंजी मदद पाण तहत जेके आहिनि उहे पके वारे इलाइक़नि लाइ महफ़ूज़ हंधनि मुंतक़िल थिया आहिनि। आपाशी खाते पारां गुडू सखर ऐं कोटड़ी बैराज मां निकिरंदड़ जेके बि केनाल आहिनि समूरनि केनालनि खे मुकमल तौर ते बंदि कयो वियो आहे। उनमें पाणी जा वहकिरा बंदि आहिनि। दरिया जी जेका बैराजुनि जी जेका अप ऐं डाउन स्ट्रीम आहे सा बराबरि आहे। पाणी जा वहकिरा मुसलसल जेके आहिनि उनमें वाध अची रही आहे। जेके मां अगरि ॻाल्हि कयूं था बंदनि जी त गुडू जी डाउन स्ट्रीम में जेके बंद आहिनि जिनमें बेगारी बंद, के बंद, घोड़ाघट बंद ऐं कादरपुर लूप बंद, उन्हनि बंदनि में हिन वक़्तु पाणी जो शदीद दबाव मौजूदु आहे। जीअं जीअं पाणी जा वहकिरा वधनि था पिया तीअं बंदनि में दबाव थो अचे पियो। सखर बैराज जी डाउन स्ट्रीम में जे असां ॻाल्हि कंदासीं उलरा जागीर बंद, SM बंद, आकिला गाड़ी बंद ऐं उनखां अलावा नुसरत लूप बंद हिन वक़्तु पाणी जो शदीद दबाव मौजूदु आहे। उनखां अलावा सभ खां वॾी जेका अलार्मिंग सिचुएशन आहे त सखर बैराज ते हिन वक़्तु पाणी जो शदीद दबाव मौजूदु आहे। सखर बैराज ते गुज़िरियल 10 ॾींहंनि खां वॾी ॿोॾि बरक़रार आहे। पाणी जेको आहे सखर बैराज मां घटि निकिरी रहियो आहे। छो त जेका आपाशी माहिर आहिनि उन्हनि जो चवणु आहे त खैरपुर ऐं लाड़काणो पुल में जेको पुल जे करे जेको आहे सो पाणी जा वहकिरा मुतासिर थी रहिया आहिनि। पाणी जी स्पीड तमामु घटिजी रही आहे, जंहिंजे करे हिन वक़्तु सखर बैराज समेत जेके सखर जी डाउन स्ट्रीम वारा बंद आहिनि उन ते तमामु वॾो दबाव आहे। पाणी जेको आहे सो तमामु घटि स्पीड सां निकिरी रहियो आहे। जेको पाणी 6 ॾींहंनि में सखर खां कोटड़ी ते ट्रेवल करे वेंदो हुयो, कोटड़ी ताईं पहुचंदो, उन पाणी खे 10 ॾींहं लॻी चुका आहिनि। पाणी अञा बि कोटड़ी ताईं उन मिक़दार में न पहुतो आहे। वॾी ॿोॾि उन कोटड़ी ताईं न पहुती आहे। 5 लख क्यूसेक जा जेको रेलो आहे सैलाबी उहो न पहुची सघियो आहे। हिन वक़्तु सखर खैरपुर लाड़काणो पुल जेको आहे उनखां अलावा दादू मोरो पुल वटि पाणी खे रुकावटूं अची रहियूं आहिनि। शदीद दबाव आहे। आपाशी खाते पारां गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां इन ॻाल्हि ते बि गौर कयो पियो वञे त पाणी खे क्रॉस करण जे लाइ पाणी खे खैरपुर ऐं लाड़काणो पुल खां क्रॉस करण जे लाइ कट ॾियण जे बारे में बि सोचियो पियो वञे त जेको रस्तो रोड आहे उन कट ॾेई करे 100 फुट जा 2 कट ॾेई करे ॿिन्ही पासनि खां पाणी खे क्रॉस कराए वञे जीअं सखर बैराज तां दबाव घटिजी सघे। उनखां अलावा बि ॿियनि ऑप्शन्स ते बि गौर कयो पियो वञे। सखर बैराज जा कुझु दरवाज़ा बंदि आहिनि, उनजे करे बि
अखर जे अप ऐं डाउन स्ट्रीम में बंधन ते शदीद दबाव मौजूद आहे। हिन वक़्त बि आबपाशी खातो हिन वक़्त इन गिणतीअ में आहे त ठीक आहे सलीम, अवां खे अपडेट वठण जो सिलसिलो जारी रखंदासीं। अंगनि अखरनि बाबति अवां खां मालूम कंदासीं। फ़िलहाल वक़्तु थियो आहे हेडलाइंस शॉर्ट ब्रेक जो।